सिंध यूनिवर्सिटी में वीसी समेत ॿियनि ते केस दाख़िल थियण वारे मामले खां पोइ एंटी करप्शन हथां गिरफ़्तार प्रोफेसर राजा डर हकड़ो खे अदालत में पेश कयो वियो, जंहिंजो अदालत 7 ॾींहनि जो रिमांड मंज़ूर करे वरितो, जॾहिं त वाइस चांसलर जी अबूरी ज़मानत मंज़ूर कई आहे। सिंध जी क़दीमी यूनिवर्सिटी ऑफ सिंध जे फंडनि में गोभियूं हणण जे इल्ज़ाम में वीसी फतेह मोहम्मद बुरफ़त ऐं ॿियनि समेत मुख़्तलिफ़ कंपनियुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। एंटी करप्शन पारां केस दाख़िल करण खां पोइ छापा हणी यूनिवर्सिटी जे जियोलॉजी शोबे जे प्रोफेसर राजा डहर हकड़ो खे गिरफ़्तार कयो हो, जंहिंखे अॼु अदालत में पेश कयो वियो। अदालत पारां जवाबदार खे 7 ॾींहनि जे रिमांड ते एंटी करप्शन हवाले कयो वियो आहे। होरां सिंध यूनिवर्सिटी में 71 करोड़ रुपयनि जी करप्शन जो केस दाख़िल थियण खां पोइ वीसी समेत ॿियनि जवाबदारनि में थरथलो मतल आहे। 71 करोड़ रुपयनि जी करप्शन जो केस एंटी करप्शन में दाख़िल थियण बाद एंटी करप्शन कार्रवाई शुरू करे छॾी आहे। सिंध यूनिवर्सिटी जो वीसी ऐं रजिस्ट्रार गिरफ़्तारी खां बचण लाइ सिंध हाई कोर्ट पहुची विया। वाइस चांसलर फतेह मोहम्मद बुरफ़त ऐं रजिस्ट्रार जी अबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। अदालत ॿिन्ही ॼणनि खे 50-50 हज़ार रुपयनि जा मुचलका जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे।